हमारे अपडेट के अहम ख़बर आहे। सिंध में तूफ़ानी बरसात, मुख़्तलिफ़ ज़िलनि में सुभाणे तालीमी इदारा बंद रखण जो ऐलान। अहम ख़बर आहे। कराची जे सेंट्रल ज़िले समेत हैदराबाद में सुभाणे स्कूल बंद रहंदा। मटियारी ऐं टंडियलायार में भी सुभाणे स्कूल बंद रखिया वेंदा। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध में तूफ़ानी बरसात, मुख़्तलिफ़ ज़िलनि में सुभाणे तालीमी इदारा बंद रखण जो ऐलान कयो वियो आहे। कराची जे सेंट्रल ज़िले समेत हैदराबाद में सुभाणे स्कूल बंद रहंदा। मटियारी ऐं टंडियलायार में भी सुभाणे स्कूल बंद रखिया वेंदा। सिंध में तूफ़ानी बरसात, मुख़्तलिफ़ ज़िलनि में सुभाणे तालीमी इदारा बंद रखण जो ऐलान। कराची जे सेंट्रल ज़िले समेत हैदराबाद में सुभाणे स्कूल बंद रहंदा। मटियारी में टंडियलायर में भी सुभाणे स्कूल बंद रखिया वेंदा। नोटिफिकेशन जारी। अवांखे अपडेट कयूं पिया। सिंध में तूफ़ानी बरसात, मुख़्तलिफ़ ज़िलनि में सुभाणे तालीमी इदारा बंद रखण जो ऐलान। कराची जे सेंट्रल ज़िले समेत हैदराबाद में सुभाणे स्कूल बंद रहंदा। मटियारी ऐं टंडियलायर में भी सुभाणे स्कूल बंद रखिया वेंदा। नोटिफिकेशन जारी। एक भेरो ॿीहर अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध में तूफ़ानी बरसात, मुख़्तलिफ़ ज़िलनि में सुभाणे तालीमी इदारा बंद रखण जो ऐलान कयो वियो आहे। कराची जे सेंट्रल ज़िले समेत हैदराबाद में सुभाणे स्कूल बंद रहंदा।